अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां मदेजी मां ख़बर शेयर कंदा हलूं। मदेजी में टाउन मुलाज़िमनि तरफ़ां मुतालबनि जी मञता लाइ टाउन ऑफिस जे गेट आॾो बुख हड़ताल कैंप क़ाइमु करे वरिती। टाउन मुलाज़िमनि जब्बार मंगी, कामरान भट्टी, हादी बख्श ऐं ॿियनि जी अॻुवानी में बाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते टाउन मुलाज़िमनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल हफ़्ते खां असां एहतिजाजी तहरीक हलाई पर कंहिं बि नोटिस न वरितो आहे, जंहिं करे अॼु खां बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई आहे। डिफरेंस ट्रेज़री ज़रिए पघारुनि नई पघार जेसिताईं जारी न कंदा तेसिताईं बुख हड़ताल कैंप क़ाइमु रहंदी। असांजा जाइज़ मुतालबा आहिनि जंहिं लाइ असां बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई आहे। असांजा मुतालबा न मञिया विया त वधीक घड़ी ख़ुदा बख़्श भुटो में शहीदनि जी मज़ार आॾो धरणो हणी वेही रहंदासीं। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।